बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू सपड़ आऊं सेकड़ो, तू दातार आऊं डोह, तू पारस आऊं लोह, जे सन्ही त सोन थियां। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। आऊं आहियां अॼु मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ ऐं इन उमेद सां अॼु प्रोग्राम जी शुरूआत करियां पई हमेशह जीअं त अव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं पंहिंजी किरत ॾे ॾाढो ख़ुशि मिज़ाजी सां वधिया हूंदा। अॼु जेॾी महिल मूं कपिड़नि जी सिलेक्शन कई पई त मूं वाइट शर्ट कढी ऐं हूअं कोशिशि हूंदी आहे न, मतिलबु पाण जॾहिं अछो पाईंदा आहियूं त चवंदा आहियूं कपिड़नि ते कुझु न लॻे, पर थींदो ईअं आहे अनफॉर्चुनेटली कुझु न कुझु लॻी वेंदो आहे। पोइ छोकिरियूं जॾहिं थोरो पाण खे तयारु कंदियूं आहिनि त थोरो मेकअप लॻी वेंदो आहे या चांहि वग़ैरह तव्हां पियो त समटाइम्स थोरी हारिजी वेंदी आहे, माना घणी कोशिशि कयो त पोइ कुझु न कुझु लॻी वेंदो आहे। त मूंखे रियलाइज़ थियो, ऐं मिरर ते बीठसि त मूंखे रियलाइज़ थियो त अछनि कपिड़नि जी अछाण खां वधीक मूंखे इहो दाग़ नज़र अचे पियो। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ थी त असां अलाए त छो नेगेटिविटी जे तरफ़ घणो अट्रैक्ट थींदा आहियूं। इहा इंसानी फितरत आहे या जेकॾहिं कुझु ॿी कशिश आहे त पोइ तव्हां वटि ऑप्शन हूंदो आहे, प्रोग्राम लाइव हलंदो आहे, तव्हां कॉल कजो ऐं इन क्वेश्चन जो आंसर ज़रूरु ॾिजो। चवण जो मक़सदु त असां जंहिं सोसाइटी में रहूं था, जंहिं सोसाइटी में असांजी पालना थिए थी, जहिड़े तरीक़े सां असांजी वाध विझ थिए थी या जिन बिहेवियर्स खे असां फेस कंदा आहियूं, असांजा तालीमी मर्कज़, उहो असांजी दर्सगाह, असांजो घरु हुजे, असांजो स्कूल हुजे या असांजी रिलीजियस यानी असांजे मदरसे जी तालीम या जंहिं बि रिलीजन सां तव्हां तालुक़ु रखो था, असां जॾहिं उते वञूं था, नंढे हूंदे खां बिहेवियर्स ॾिसूं था, नंढे हूंदे खां असांजी जेका तरबियत ऐं तालीम गॾोगॾु हले थी, त इन सोसाइटी में मूंखे ईअं थो लॻे त असां घणो नेगेटिविटी जी तरफ़ वधूं था। माण्हू जी अपीयरेंस ॾाढी काउंट थींदी आहे, माना आउटलुक तव्हांजो ॾाढो काउंट थींदो आहे ऐं इहा शइ समहाउ सुठी बि आहे ऐं समहाउ मूंखे ॾाढी बुरी बि लॻंदी आहे त माण्हू जी अपीयरेंस खे भला सॼो छो काउंट कयो वेंदो आहे। उन खां पोइ वरी ॿी ॻाल्हि मूंखे इहा बि रियलाइज़ थी त माण्हू केसीं ताईं ठही वेही सघे थो, ख़ूबसूरत केसीं ताईं लॻी सघे थो। जेको ॿियो हुनजो पहलू हूंदो आहे उहो तव्हांजो ॻाल्हाइणु हूंदो आहे, तव्हांजी कम्युनिकेशन हूंदी आहे। को माण्हू केसीं ताईं तव्हांखे ॾिसंदो, तव्हांजे ॻाल्हाइण खे कोई ॿुधंदो, तव्हां पंहिंजो मैसेज कन्वे कंदा, तव्हां पंहिंजी ॻाल्हि सम्झाईंदा या अॻिले जी ॻाल्हि ॿुधंदा, तॾहिं पंहिंजा मामलात जेको आहे सो अॻियां वधनि था। सो अॼु मां इन ॻाल्हि खे कोट करणु चाहियां पई, तव्हां सम्झी त विया हूंदा त असां अलाए इन पर्सपेक्टिव में छो अॻियां वधंदा आहियूं, नेगेटिविटी खे अलाए छो पाण एॾो वधाए छॾियो आहे। कोशिशि कजे त असां सुठी शइ, जेका शइ साराह जोगी आहे, उनखे बि ॾिसूं ऐं उन जी साराह बि करियूं ऐं जेकॾहिं कंहिं फॉर एग्ज़ाम्पल को सुठो इंसानु कमु करे थो, उन जी असां साराह कोन था करियूं, माना त असां उन सां नाइंसाफ़ी करियूं पिया। सो इन ॻाल्हियुनि खे जेकॾहिं थोरो असां काउंट कंदासीं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो सुठो हिकिड़ो इनपुट हूंदो असांजे तरफ़ खां। व्यूअर्स, प्रोग्राम जो आगाज़ पाण करे चुका आहियूं ऐं सुबुह जो वक़्तु आहे, सुबुह जो वक़्तु ॾाढो ख़ूबसूरत पहर हूंदो आहे ऐं हिन स्टूडियो में जॾहिं इन थींदी आहियां त मां सम्झंदी आहियां, मूंखे ईअं लॻंदो आहे त वाक़ई सुबुह ख़ूबसूरत हूंदी आहे। प्रोग्राम जो नालो बि सुबुह मेहरान आहे, त नालो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं प्रोग्राम में कोशिशि बि इहा हूंदी आहे त अव्हां साण असां उन्हनि महिमाननि जी मुलाक़ात करायूं जिन पंहिंजी ज़िंदगी में पेचराई पंध उहे काटे का पंहिंजे लाइ को मक़ाम ठाहियो आहे ऐं यकीनन इंसानु पूरी ज़िंदगी सिखे थो ऐं पूरी ज़िंदगी इन प्रोसेस मां गुज़रे थो, पोइ कुझु उणायूं ऐं कुझु सुठायूं यकीनन इंसान जे साम्हूं अचनि थियूं ऐं कोशिशि कंदासीं त हिन प्रोग्राम में सुठियूं ॻाल्हियूं काराइतियूं ॻाल्हियूं असां अव्हां सां शेयर करे सघूं। ॿुधाए चुकी आहियां त प्रोग्राम लाइव हले पियो, स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो हूंदो एज़ यूजुअली। स्क्रीन ते ॾिनल जेको नंबर आहे उनखे मां हिकु दफ़ो अनाउंस कंदमि रोज़ जीअं 02221022855। तव्हां इन नंबर खे डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो, तव्हांजो लाइव कॉल्स असां रिसीव कंदासीं, कोशिशि कंदासीं त अव्हां साण ॻाल्हाए सघूं ऐं अव्हां जेका ॻाल्हि वंडणु चाहियो त उहा असांजा जेके ॿिया व्यूवर्स आहिनि उहे ॿुधी सघनि। आयल मुआज़िज़ जेके महिमान आहिनि असांजे अॼु प्रोग्राम में हिन अङण ते, उन्हनि जो तारुफ़ मां साण कराईंदी हलां त ज़मीर हुसैन भट्टी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण सोशल वर्कर आहिनि ऐं जेकॾहिं अकेडमिकली संदन तालीम ॾिसिजे त पाण एडवोकेट बि आहिनि। हिन वक़्तु सोशल वर्क में ॾाढो इन्वॉल्व आहिनि ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि पंहिंजे ई ॻोठ में। हाणे संदन ॻोठ जी ॻाल्हि कंदसि आऊं ओल्ड कचेरो, पुराणो कचेरो ऐं तालको थिए थो मोरो ऐं ज़िलो आहे नौशहरो ऐं ॻोठ जो जेकॾहिं नालो आऊं वठां त हारू ख़ान भट्टी। सो भाउ खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, ठीकु आहियो?
अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा ऐं जॾहिं असां वटि को नओं महिमान अचे थो त मां पुछंदी आहियां त सुबुह जी शुरूआत कीअं हूंदी आहे, अव्हां बि असां सां शेयर कंदा त सुबुह जी शुरूआत अव्हां जी कीअं थिए थी? अल्हम्दुलिल्लाह सुबह की शुरुआत तमाम खूबसूरत थी। अॼु ख़ूबसूरत थी एज़ यूजुअली न न डेली वेजेस ते थींदी आहे। छो जो असांजो कम ई आहे तालीम सां, त सुबुह जो उथंदा आहियूं ऐं तालीम जे हवाले सां कंहिं न कंहिं किताब जो चैप्टर पढ़ी वठंदा आहियूं। ज़बरदस्त। तो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे प्रोग्राम में अची ॾाढी ख़ुशी थी ऐं अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। दादा असांखे बि ॾिसी ख़ुशी थी ऐं उमेद रखां थी त जेको बि डिस्कशन हूंदो ॾाढो यूज़फुल हूंदो। जीअं तव्हां पाण ई पंहिंजी ज़ुबानी चयो आहे त तालीम सां वाबस्तगी आहे, त पोइ तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी व्यूवर्स हिन प्रोग्राम में। ऐं अव्हां जॾहिं कॉल कंदा त अव्हां बि ॿुधाईंदा त अव्हां जे आसपास केतिरा स्कूल्स आहिनि, स्कूल्स कीअं हलनि पिया, स्कूल जी बिल्डिंग कीअं आहे, ॿारनि जो रेशो केतिरो आहे, ऐं उन खां अलावा टीचर्स जो हिकिड़ो इन्वॉल्वमेंट हूंदी आहे उहा कीअं आहे, ऐं पेरेंट्स स्पेशली उहे केतिरो तवजा ॾियनि था ॿारनि जी तालीम ते। छाकाणि त आउं सम्झां थी जेसीं ताईं वालिदेन ॿार ते ख़ासि तवजा न ॾींदा त ॿार उन तरह हिन मुआशरे में कोन थो वधी सघे। अच्छा अव्हां हिकिड़ो ट्यूशन सेंटर हलायो था पंहिंजे ॻोठ में ऐं उहो फ्री में आहे, त कीअं स्टार्टअप हुयो, छा सोचियो त फ्री में तालीम ॾियणी आहे, एडवोकेट बि आहियो, वरी सोशल वर्क में बि इन्वॉल्व आहियो अव्हां? असल में दरअसल ईअं थियो त आउं पंहिंजे उस्तादनि वटि सिखियुसि पिए, ला में शौक़ु हुयो ऐं दोस्त उस्ताद सुठी महिनत कंदा त मूंखे हिकिड़े सेमिनार में वञणु थियो। उते इहा ॻाल्हि हिकिड़ी फील थी त आउं त ठीकु आहे निकिरी आयो आहियां तालीम जे हवाले सां, पर छो न ॻोठ ते इलाइक़े ते कमु कयां। छो जो मुंहिंजे ॻोठ ईअं आहिनि त असांजे ओल्ड गचेरे में माना ख़ासि करे भटी कम्यूनिटी जे हवाले सां ॻाल्हायूं था त 6 ॻोठ आहिनि ऐं 6 ॻोठनि में आउं हिकिड़ो पढ़ियो आहियां माशाल्लाह। त उन हवाले सां मूंखे इहा ॻाल्हि क्लिक थी ऐं पोइ मां इन ते वर्क शुरू कयो। तक़रीबन 8-9 साल थी विया आहिनि इन कम ते। त असां आस्ते आस्ते मां हिकिड़ी पंहिंजे उताक हुई, परियां त वण हुयो उन हेठां पढ़ाई शुरू कईसीं। अच्छा। हाणे वरी हिकु उताक जो कमिरो आहे उनखे अकेडमी जो नालो ॾेई अकेडमी स्टार्ट कई ऐं उन में ईअं थींदो हो त जेके उन्हनि जा वालदेन हूंदा, वालदेन आहिनि त उहे ॿारनि खे माल सां मोकिलींदा ख़ुशीअ सां, पर उहे स्कूल ॾे छॾण लाइ तयारु न आहिनि। परियां त उन्हनि ते कमु कयोसीं, उन्हनि खे आमादा कयोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह हो ईअं थींदो हो त चवंदा हुआ असांजो माल केरु चाढ़े, जे ॿार असांजा स्कूल वञनि था त माल केरु चाढ़े। पोइ मां उन्हनि सां वरी इहा ॻाल्हि कई त ठीकु आहे, तव्हां जीअं माल चाढ़े मोटो था तव्हां अचो, तव्हांखे असां तालीम ॾींदासीं। पोइ वरी उस्ताद बिरादरीअ जूं महिरबानियूं आहिनि जिन खे शाहपुर जाने में मां इन्हनि सभिनी जी, हींअर मूं वटि 140 ॿार आहिनि जिन जी सभिनी जी एडमिशन मां शाहपुर जाने में करवाई आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में। ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर ॻोठ जूं नियाणियूं पढ़नि थियूं, हींअर 35 नियाणियूं आहिनि जेके स्कूलनि में पढ़नि थियूं मुख़्तलिफ़ स्कूलनि में। माना 6 ॻोठनि मां हिकिड़ो जेकॾहिं इंसान तालीम याफ़्ता आहे त पोइ माना तव्हांजो ई इहो रिज़ल्ट आहे, यानी तव्हांजी महिनतूं इहे आहिनि जो हाणे 25 नियाणियूं पढ़नि पियूं। इहा मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन आहे तव्हांजे तरफ़ खां। सो एडवोकेट बि आहियो त उन तरफ़ माना वञणु छो कोन थियो, उन तरफ़ रुझान कीअं घटिजो, छा रीज़न्स आहिनि जेकॾहिं डिस्कस करे सघो त? जी असल में ॻाल्हि इहा आहे त उन जो कुझु अहिड़ा पेचरा आहिनि जेके इंसानु चाहे ईंदे न करे सघंदो आहे ऐं उन हवाले सां सोशल कम जे हवाले सां जेको मां ॾिठो त अगरि असां उन फील्ड में वञूं पिया त उहा फील्ड आहे डेली वेजिस ते हार्ड वर्क आहे ऐं उन हवाले सां असां मूंखे वरी जेका फील्ड लॻी उहा तालीम जे हवाले सां, टीचिंग जे हवाले सां असां वरी उन फील्ड में अची वियासीं। मूं वटि जीअं मां ट्यूशन सेंटर शुरू कयो त हिकिड़ो उस्तादु आहे, रिटायर्ड टीचर आहे मोहम्मद हारून सोलंगी। उन मूंखे चयो त जे तव्हां फ्री ॿार पढ़ायो था त तव्हां वटि आउं बि फ्री पढ़ाईंदुसि ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन तक़रीबन 2 किलो खां 3 किलोमीटर पंधु करे सही ऐं उहो ईंदो आहे जेको ॿारनि खे ट्यूशन तव्हां सां गॾु ई आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। हा माना इहे किरदार असांजी सोसाइटी में एग्ज़िस्ट कनि था। जी जी बसि माना ईअं मूंखे बि महसूसु थींदो आहे त हिकिड़ो क़दम वधाइण जी ज़रूरत हूंदी आहे, काफ़िला जुड़ी पवंदा आहिनि। हिकिड़ो अकेलो माण्हू जॾहिं निकिरंदो आहे यकीनन उन जे लाइ घणियूं मुश्किलातूं हूंदियूं आहिनि ऐं मां काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं बि ॼाणा थी, सुञाणा थी
छोकिरियूं थी करे जिन इन तरह जो कमु कयो आहे ऐं उन खां पोइ काफ़िला रवां दवां थिया आहिनि त अॼु ॾींहं ताईं ॾाढो पॉज़िटिविटी सां इहो कमु हलंदो अचे पियो। ऐं उहो ईअं बि थींदो आहे त कुझु अहिड़ा माण्हू बि इन्वॉल्व थी वेंदा आहिनि जेके तव्हांजी फाइनेंशियली सपोर्ट बि कंदा आहिनि। अच्छा, न्याणियुनि जो तादादु 25 खनि अव्हां ॿुधायो आहे, टाइमिंग छा हूंदो आहे ऐं जेकॾहिं ॿार उन टाइम ते कोन थो अचे, लेट अचे त पोइ कीअं मैनेज कंदा आहियो? इहो बि त हिकिड़ो सुवालु आहे न। हा बिल्कुलु, इहो ईअं आहे त मुंहिंजी जेका वाइफ आहे पोइ उनखे इहो चयलु हूंदो आहे त असांजो जेको टाइम आहे इन खां पोइ या अवल जेको ॿारु अचे थो उनखे तव्हां मैनेज कयो। मुंहिंजी वाइफ उन्हनि खे स्टडी में हेल्प कंदी आहे। सही। ऐं मुंहिंजो भाइटियो आहे उहो उन्हनि खे सुठे नमूने सां, ऐं उनखां पोइ असां जेको हाणे मां घर में जेको सेटअप कयां पियो थो त उन में मां इहो सेटअप रखियो आहे त आउं ॻोठ जे न्याणियुनि खे पंहिंजे घरवारी अमड़ जे सिस्टम सां कढ़ाई सिलाई ऐं प्लस में पढ़ाई। ज़बरदस्त, इहो ॾाढो स्लोगन सुठो थी वियो न। जी, कढ़ाई सिलाई ऐं गॾु पढ़ाई। वाओ, ज़बरदस्त। सो कॾहिं खां इहो स्टार्टअप वठंदव? अल्हम्दुलिल्लाह 1 मंथ थी वियो आहे। थी वियो आहे जी। पर असां जेको उन में ईअं थियो आहे त मां हिकु जेको आहे 2 कमरा आहिनि उहे तयारु कराया आहिनि, उनजे विरांडे में इहो सिस्टम कयो आहे। आस्ते आस्ते इन सिस्टम में अचूं पिया, छो जो काफ़ी घर में ईअं आहे त बाबा औरतूं कमु कनि, घर जो कमु सीड़ियो पियो आहे। पोइ इन हवाले सां असां इहो रखियो आहे त भला इन कढ़ाई ऐं सिलाईअ जे हिसाब सां 5 जेके उन्हनि जूं वालदेन अचनि था, माना उन्हनि खे असां इन ॻाल्हि ते आमादा कयूं त नंढड़नि खे कलाकु अधु छॾियो जेको भला असां उन्हनि खे तालीम बि ॾियूं। ज़बरदस्त, ॾाढो सुठो इनिशिएट आहे, ॾाढो सुठो क़दम आहे। ऐं मां सम्झां थी इन तरह जा जेकॾहिं रोल मॉडल्स असां वटि हूंदा त पोइ असांजा ॻोठ ॾाढो सुठे तरीक़े सां हिकिड़ो सुहिणे ट्रैक ते अची वेंदा। ऐं ईअं बि सिर्फ़ु मां न पर मुख़्तलिफ़ सेमिनार्स में, मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूट्स में ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि जी ज़ुबानी मूं इहो ई ॿुधो आहे त ॻोठ जा ॿार वधीक फोकस्ड हूंदा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे सही टाइम ॾिनो वञे, उन्हनि जी तरबियत उन तरह कई वञे त। अच्छा, मां अव्हां खां इहो बि पुछणु चाहींदमि, ॿार ॾिसो माल चाढ़नि था ऐं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि ॻोठ जे ॿारनि जूं, उन खां पोइ हिकिड़ो ॿारु अचे थो त उनखे कवर अप करणु मुंहिंजे लाइ त मां सम्झां थी ॾुखियो आहे। सो तव्हां कीअं कवर अप करियो था हर शइ खे? उसमें असां सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ो घस ॾींदा आहियूं, बाक़ी जेको सिस्टम करे थो कोऑपरेट आहिनि, कोऑपरेटिव आहिनि। ऐं उन थींदो ईअं आहे त जेको हींअर असां कमु स्टार्ट कयो आहे न उन में ईअं आहे त जे अगरि माल सां वञनि था त उन्हनि खे कापी बुक हथ में आहे। ज़बरदस्त। ऐं उहो पंहिंजो होमवर्क टाइम ते कनि था। ऐं उन सां गॾोगॾु वालदेननि खे तक़रीबन काफ़ी ॾुखियायूं पेश आयूं त बाबा तव्हां कहिड़े हिसाब सां कमु शुरू कयो आहे ॻोठ में, ऐं असांजा शायदि थी सघे ईअं खणी चइजे त ॿाराड़ी में तव्हां असांजे ॿारनि खे केॾे पिया सीड़ायो। पर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु तक़रीबन 9th ताणी ॿार आउं कढी आयो आहियां। माशाअल्लाह, माशाअल्लाह। इंशाअल्लाह हाणे उहा ई खेप तयारु थी वई आहे। इंशाअल्लाह उमेदु आहे त इहा खेप असांजो इन मिशन खे अञा अॻिते खणी हलंदी इंशाअल्लाह। ज़बरदस्त। 9th क्लास ताईं ऐं 9 साल तव्हां ॻाल्हि कई त 9 साल तक़रीबन थिया आहिनि त तव्हां 9th क्लास ताईं ॿारनि खे अॻियां रसायो आहे। सो इहा बि तव्हांजी हिकिड़ी सक्सेस ज़रूरु आहे। सक्सेस में इहे सभु ॻाल्हियूं काउंट थियनि थियूं। व्यूवर्स, मां वरी बि इहो ई चवंदसि त हिन तरह जा जेके करेक्टर्स आहिनि असांजी सोसाइटी में, इन्हनि माण्हुनि जी नीड आहे असांजी सोसाइटी खे हिकु सही दग ते रसाइण जे लाइ, असांजे मुआशरे खे हिकु सही राह ते आणण जे लाइ। वक़्तु साही जो थी वियो आहे। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुता उथी जाग निंड न कजे हेतिरी, सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। मां ॾिठो आहे, काफ़ी एक्सपीरियंस कयो आहे हिन कम जे दौरान, हिन सीट ते वेही करे ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स कंडक्ट करे। उन खां पोइ इन ॻाल्हि जो अहसासु थियो आहे त रिस्पॉन्सिबिलिटी छा हूंदी आहे। हूअं जेकॾहिं असां आम रूटीन में ॾिसूं था त टाइम ॾाढो जल्दी असांजो हिकिड़ो त कंहिं बि कम खे वठूं था टाइम कंज़्यूम थींदो आहे ऐं वक़्तु घणो ज़ाया थिए थो। सो लतीफ़ साईं ॾाढो सुहिणे तरीक़े सां
जाॻाए थो माण्हुनि खे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले त हिन मां मुंहिंजे ख़्याल सां असांखे ॾाढो वॾो लेसन मिले थो। तव्हांजो गोल छा हुजणु खपे, तव्हांजी प्लैनिंग कीअं हुअणु खपे ऐं हुन खां पोइ वक़्त ते उन गोल खे अचीव करणु। इन नंढड़ी 2 सिटुनि में असांखे एॾो ह्यूज एतिरो वॾो एॾो वसी मैसेज मिले थो। जेकॾहिं हिनखे सम्झंदासीं त मां सम्झां थी इन 2 सिटुनि खे सम्झी असां पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणो ज़रूरु बणाए सघूं था। व्यूअर्स प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदसि ॿुधाए चुकी आहियां अव्हांखे त ज़मीर हुसैन भट्टी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण हिकिड़ो इंस्टीट्यूट हलाईंदा आहिनि पंहिंजे ई ॻोठ में ऐं ॻोठ जो नालो आहे हारो ख़ान भट्टी। सो इहा हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल सां डेडिकेशन आहे, हिकु माण्हू जी अचीवमेंट आहे त हू 25 न्याणियूं उन ॻोठ मां पढ़ाए पियो जंहिं ॻोठ में 6 ॻोठनि मां हिकु फ़र्दु पढ़ियो आहे। सो अव्हां साण अव्हां ॻोठ जूं ई ॻाल्हियूं कबियूं, अव्हांजे इंस्टीट्यूट जूं ॻाल्हियूं कबियूं, अव्हांजे माहौल जूं जहिड़े तरीक़े सां अव्हां इन माहौल खे जोड़ियो आहे, वालिदेन खे कीअं कन्विंस कयो अव्हां, मुंहिंजे ख़्याल सां इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी हूंदी। जी छो ईअं आहे त वालिदेन त माना जेको मूंसां न पिया चाहिनि त मुतफ़िक़ न हुया त असांजा ॿार पढ़नि। पोइ उन्हनि खे हिकु दफ़ो ईअं थियो त उस्ताद कंहिं ॿार खे चयो त भला अॼु ज़मीर न आहे त तव्हां वञो कापी वठी अचो। उहो जो पंहिंजे वालिदेन वटि वियो त बाबा मूंखे पैसा ॾे त मां कापी वठां, त हुनखे 2-3 थप हणी चई चई त तूं हल माल सां। मां जो वियुसि ॿिए ॾींहुं पहुतुसि त छोकिरो गैर हाज़िर हुयो। मां हुन खां पुछियो उस्ताद साहिबनि खां बाबा हीउ छोकिरो कोन्हे, त हुन चयो साईं हीअ ॻाल्हि हुई। मां हुन वटि पहुतुसि वञा त माल सां बीठो आहे, ढॻियुनि सां बीठो आहे। पुछियोमांसि त चई साईं चयो हुयो कापी। मां वालिदेन सां ॻाल्हि कई, उन चयो त तव्हां बसि माल सां सही आहियो। हुनखे मां चयो बाबा हाणे कापियूं मां वठी आयो आहियां ऐं तव्हां भले माल चारण खां फारग थी पोइ अचो। ऐं उनखां पोइ जिथे माल चारण वेंदा आहिनि ऐं ॿारनि सां कचहरी उते कंदो आहियां, उन्हनि खे सुठे नमूने सां ॿुधाईंदो आहियां त बाबा तालीम ई बहितर आहे ऐं इहो बहितर गस आहे ऐं तव्हां अचो। ऐं उन हवाले सां ॿियो आहे हिकिड़े काफ़ी वालिदेन चवंदा आहिनि त बाबा हिनखे का वॾी एड मिले थी त न त कहिड़ो कमु आहे हिनखे जेको माना हीउ कमु करे थो, हिननि खे वॾी एड मिलंदी हूंदी। पर अल्हम्दुलिल्लाह सेल्फ सिस्टम इहो कयां पियो थो ऐं उन हवाले सां तक़रीबन पर मंथ असां कापियुनि जो जेको 3-1 कापी हलाईंदो आहियां ऐं उन में पेंसिल रबड़ सांचो फ्री में ॾींदो आहियां। त उनजो तक़रीबन 9,000 कॾहिं महीने में कॾहिं 10,000 11,000 ताईं माना बिल अचे थो। उन में वरी इहो थींदो आहे त बाबा साईं घरवारी अमड़ उन में असां ॿाहिरि माना थोरो थोरो करे इहा शइ असां पाण में। अच्छा, पोइ तव्हांजो एक्चुअल गोल आहे छा? 9 सालनि खां कंटिन्यूअसली तव्हां हीउ कमु कयो पिया ऐं तव्हां सां को बि इदारो जुड़ियल कोन आहे, पंहिंजी ज़ुबानी पाण चयो पिया त आउं ख़ुदि हर शइ खे डील करियां थो विद द सपोर्ट ऑफ माई पेरेंट्स ऐं विद द सपोर्ट ऑफ माई वाइफ विद द फैमिली। इहा वॾी ॻाल्हि बि आहे, पर हिकिड़ो एक्चुअल गोल बि त हूंदो आहे न त मूंखे हेतिरे टाइम में हिन जॻह ताईं रसणो आहे ऐं यकीनन सोर्स ऑफ इनकम बि ज़रूरी आहे हिन वक़्त में। सो इन ॻाल्हि खे कीअं डिस्क्राइब कंदव? दरअसल ईअं आहे त मुंहिंजो जेको हिकिड़ो ई मक़सदु इहो आहे त असां थींदो ईअं आहे त असां ते मिसाल ॾिनो वेंदो आहे त बाबा ही हिकु ईद निमाज़ हुई, उन में पढ़णु निमाज़ जॾहिं पढ़णु असां वियासीं त उते जेको मुक़ररु हुयो उन चयो त यार असां ॿिए ॻोठ में निमाज़ पढ़ण वियासीं न त असांजे ॻोठ में मस्जिद न हुई। त उते उन मुक़ररु चयो त यार जेके ॼट आहिनि भटी उहे बि अची विया आहिनि, पढ़ियल लिखियल ॻोठाणा अञा न निकिता आहिनि। त इन ॻाल्हि ॾाढो माना उन खां पोइ अची इन ते ई कमु कयो त इहो लेबल असां त हलाइणु खपे। उन खां पोइ इहो कयोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह मस्जिद जो कमु तामीराती उहो बि कयोसीं मुकमल। उते बि अल्हम्दुलिल्लाह हींअर हाफ़िज़ क़ुरान रखियल आहे, हाफ़िज़ जेको उहो बि दर्स ॾींदो आहे ऐं उन हवाले सां माना इन ॻाल्हि माना रिलीजियसली ॿारनि खे बैलेंस्ड वे में वठी हलो पिया। ऐं स्टार्टिंग छा आहे, कहिड़ो टाइम हूंदो आहे ॾींहं जो जंहिं वक़्तु तव्हां विद द विजन तव्हां वञो था त बसि हाणे पढ़ाइणो आहे, मैनेज करिणो आहे? ईअं आहे त असांजो जेको टाइम आहे, जेके ॿार स्कूल वञनि था उन्हनि जो असांजो शाम जो टाइम आहे इवनिंग में। जेके ॿार माल सां वञनि था उहे तक़रीबन 12-1 ताईं मोटी था अचनि, उन्हनि जो वरी मंझंदि जो टाइम आहे। उन में इहो आहे त एतिरा ॿार नथा हिकु कमरे में मापी सघनि
त उन हवाले सां शिफ्ट वाइज़ बि सिस्टम रखियल आहे। सही सही बाक़ी त जेको डेली वेजेस सिस्टम थींदो आहे, स्कूल वेंदा आहिनि, स्कूल खां पोइ शाम जो वरी सही सही मतलब तकरीबन 4 साढा 4 जो टाइम हूंदो हुन वक्त खां तव्हांजी कोचिंग शुरू थी जी जी बिल्कुलु। उन खां पोइ वरी असां सेल्फ स्टडी बि कंदा आहियूं, जेका लाइब्रेरी 200 किताब रखिया आहिनि, शाम जो वरी कुझु वेही पाण में वरी सेल्फ स्टडी बि कंदा आहियूं, जेका 8 9 ताईं हलाईंदा आहियूं। सही, माशाअल्लाह, ॾाढी सुठी तव्हांजी त रूटीन आहे, ॾाढो सुठो प्रॉपर स्केड्यूल तव्हां सेट कयो आहे। उन खां अलावा मां इहो बि पुछणु चाहींदसि अव्हां खां त हिकिड़ो उस्ताद ऐं उन खां पोइ हिकिड़ो ट्रेनर जी जेको तरबियत कंदो आहे, उस्ताद में ऐं ट्रेनर में तव्हां छा था सम्झो त छा डिफरेंस आहे? असल में थींदो ईअं आहे त जेको असां वटि सिस्टम हले पियो थो त ॿिन्ही जो बहितर किरदारु आहे, ॿई पंहिंजो कमु कनि था। हिकु वे आहे उहो बहितर वे सां उन जंहिं सब्जेक्ट ते हू कमु कनि था उनखे बहितर सब्जेक्ट सां वठी अचनि था, उन्हनि जो हिकिड़ो सुठो रोल आहे, सुठो किरदारु आहे ॿिन्ही में। ऐं असां वटि त ईअं थींदो आहे त जॾहिं इन्हनि शयुनि खे असां लाइटली तरीक़े सां ॾिसंदासीं त असां वटि ॿिन्ही जी सख़्तु ज़रूरत आहे इन्हनि ऐं ॿई अहम आहिनि, ॿई सुठे नमूने सां पंहिंजो कमु निभाइनि था। बिल्कुलु। ऐं उन थियण बि ईअं खपे त इन्हनि ज़िंदगीअ में इन्हनि ॿिन्ही जो अहम हुजणु ज़रूरी आहे। ऐं समाज जे सुधारे जे लाइ, मुआशरे खे सुधारंदा, ऐं इहो बहितर आहे। ऐं फ़र्क़ु इहो आहे त हर कंहिं सब्जेक्ट जो हिकिड़ो ॾेख पंहिंजो हूंदो आहे। जी ठीकु ठीकु। अच्छा, उस्ताद पर्टिकुलरली जेकॾहिं उस्ताद खे ॾिसे त उनजो 70% उनजी अथॉरिटी हूंदी आहे, जी 70% ऐं 30% वरी स्टूडेंट इन्वॉल्व थिए थो। जी जी। ऐं ट्रेनर वरी 50-50 में हूंदो आहे, ट्रेनर ऐं ट्रेनीज़ इन्वॉल्व रहंदा आहिनि 50%। सो बेसिक डिफरेंस इहो आहे। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई आहे त ॿिन्हिनि जो किरदारु असांजे मुआशरे में इलाही अहम आहे ऐं ज़रूरत बि आहे असांजे समाज खे बहितर दग ते रसाइण जे लाइ। उन खां अलावा अव्हां छा था सम्झो, हिकु उस्ताद खे बि ट्रेनर जी नीड हूंदी आहे, हिकु उस्ताद खे बि ट्रेनिंग्स जी नीड हूंदी आहे? बिल्कुलु बिल्कुलु, हिन में कोई शक कोन्हे को। उस्ताद खे ऐं ईअं ई थींदो आहे त जेके अगरि उस्ताद आहिनि त ज़रूरु इन मरहले मां गुज़रिया हूंदा। सही सही। जी जी। पर्टिकुलरली इन मरहले मां गुज़रनि था, जेकॾहिं उस्ताद पर्टिकुलरली इन मरहले मां गुज़रंदा त पोइ असांजे इदारनि ते कॾहिं बि को सुवाल कोन उथंदो त इन जी असांखे नीड ज़रूरु आहे। बाक़ी जेके बि हाई अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट ज़रूरु आहे त जेके असांजा मुहतरमीन उस्ताद आहिनि, जेके इन उहिदे ते फ़ाइज़ थियल आहिनि, उन्हनि जे लाइ पर्टिकुलर ट्रेनिंग्स हुअणु खपनि। अच्छा, IBA जी सिलेक्शन में ट्रेनिंग्स हलनि पियूं, हली चुकियूं आहिनि बल्कि, पर ज़रूरु कमियूं ऐं कोताहियूं हूंदियूं आहिनि। कमियुनि खे जेकॾहिं घटायो वञे त पोइ ॾाढो बहितर थींदो। उस्ताद खे जेकॾहिं फैसिलिटेट कयो वञे त पोइ उहो उस्ताद वरी ॿारनि खे फैसिलिटेट कंदो, यानी असांजो ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे उहो ॾाढो सुहारो बणिजंदो। स्कूल कीअं हुजणु खपनि, स्कूलिंग कीअं हुजणु खपे, छा था सम्झो? असल में असां वटि जेको ॿारहाड़ीअ में निज़ाम हले पियो या ॿारहाड़ी में जेको सिस्टम हले पियो त उते त स्कूल जो निज़ाम बहितर अञा न थी सघियो आहे जेको थियणु खपे। छो जो ॿारहाड़ी में हिकु त माना वालदेन कोऑपरेट नथा उस्तादनि सां कनि ऐं उन्हनि खे करणु खपे। ऐं उते काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके वालदेन ॿारनि खे उन हवाले सां पाण त नथा करे सघनि, पर जेके उस्ताद आहिनि उन्हनि ऐं गवर्नमेंट जेको सिस्टम करे पई, गवर्नमेंट खे बि माना इन शइ ते नज़रसानी करणु खपे त ॿारहाड़ीअ जा जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में काफ़ी शयूं आहिनि जिन जी नीड आहे, काफ़ी शयूं आहिनि। लेडी टीचर जेके आहिनि उन्हनि लाइ तमामु माना तमामु ॾुखियाई आहे। उन हवाले सां असांखे उन्हनि शयुनि खे अञा बहितर करण जी सख़्तु ज़रूरत आहे। मां इहो बि चाहींदसि त तव्हां इन ॻाल्हि खे बि असांजे प्रोग्राम में एड कंदा हलो त हिकु उस्ताद वालदेन सां कीअं पेश अचे थो या कीअं पेश अचणु खपे, उनखे कीअं कन्वेंस करणु खपे। त ठीकु आहे, माल बि चाढ़णु ज़रूरी आहे, कमकार बि पंहिंजी जॻह ते ज़रूरी आहिनि, मज़दूरी बि ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे मोकिलियो पिया, सही त कोन आहे पर ठीकु आहे, जीअं तव्हांजो हिकिड़ो सिस्टम हले पियो घर जो, पर गॾो गॾु तालीम बि इंतिहाई ज़रूरी आहे। तव्हां इन फेज़ मां गुज़रिया आहियो, तव्हां वालदेन खे कन्वेंस कयो आहे, त तव्हां सुठे तरीक़े सां इन ॻाल्हि खे एक्सप्लेन करे सघो था। जी जी। असल में उस्ताद जो वॾो अहम किरदारु आहे इन कम में त उहो पंहिंजे वे सां ऐं पंहिंजे लहजे सां वालदेन खे उन तरफ़ मुतवजह कर आहे ऐं किरदारु। ऐं उन खां पोइ आहे शागिर्द ते त जेको उस्ताद शागिर्द खे तयारु करे थो त उन जो घर में कहिड़ो रवैयो आहे,
काफ़ी छो त शागिर्द जो ई जेको उस्ताद जो असरु हूंदो आहे उहो शागिर्द ते हूंदो आहे ऐं उहो केतिरे क़दुरु बहितर तरीक़े सां उन मामले खे अचीव करे थो त उन ते वालदेननि जो वॾो असरु आहे ऐं वालदेन ते ई उस्ताद जो ई असरु पई सघे थो त उन पंहिंजे उन औलाद खे उन जे औलाद खे छा उन सेखारियो आहे छो त उन हवाले सां इहे शयूं ॾाढो अचनि थियूं ऐं उस्ताद खे सुठे नमूने सां वालदेन आहिनि उन्हनि जी ॿुधणी पवे थी। हाँ बिल्कुलु बिल्कुलु छो त वालदेन त पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कंदो पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कंदो जी ज़बरदस्त बिल्कुलु तव्हां सही चओ पिया ऐं उन खां अलावा इंतिहाई ज़रूरी इहो बि आहे त अवेयरनेस सेशन्स बि हुजणु खपनि जी ॻोठनि में बिल्कुलु बिल्कुलु ईअं सम्झो था इहा हिन वक़्त जी ॾाढी अशद ज़रूरत आहे। इहे इन शइ खे आउं प्रैक्टिकली तव्हांखे ॿुधायां थो त पहिरियां जॾहिं इहो सिस्टम मां कयो पिए त पोइ मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु आहे ऐं इमाम सोलंकी साहब उन मूंखे इहा ॿुधायो त भई तव्हां जॾहिं का शइ ॾेखारींदव न त उहा शइ कीअं जेको आहे सो अॻिते ईंदी पोइ उन में अवेयरनेस प्रोग्राम जेके आहिनि सो मां ॻोठ में कराइणु शुरू कया ऐं उन ई मूंखे जेके मां पोएं गुज़िर साल में प्रोग्राम करायो हुयो तालीमी सेमिनार करायो टैलेंट हंट एक्सपो त उन हवाले सां जेको आहे सो जेके इहो कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जे लिंक सां तव्हां करायो उहो सेल्फ ओके ज़बरदस्त ज़बरदस्त सेल्फ करायो त उन हवाले सां जेको आहे सो उन में जेके मां शागिर्द घुराया अकेडमी हलाए थो उहो उस्ताद मुरीद हुसैन सोलंकी पंहिंजो सॉरी लेगारी साहब ओके त उन हवाले सां उन पंहिंजा शागिर्द मोकिलिया त जेके नंढड़ियूं हुयूं उन स्पीचिस कयूं उन वॾो असरु छॾियो माशाअल्लाह ऐं उहे घरनि में वयूं बि ऐं उन्हनि आमादा कयो उन्हनि खे त बाबा तव्हां असां बि न्याणियूं आहियूं पंहिंजो असां बि आहियूं तालीम पिरायूं आहिनि तव्हां बि छॾियो ज़बरदस्त ॾाढो सुठो इनिशिएट तव्हांजो मूंखे ॾाढी ख़ुशी थी बि ॿुधी करे ऐं वधीक पाण कंटिन्यू कंदासीं पर जेकॾहिं तव्हां वक़्तु ॾेई सघो त अदरवाइज़ थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर तव्हां हिते आयो ऐं ॾाढो मूंखे सुठो लॻो तव्हां टाइम ॾिनो ऐं जेकॾहिं तव्हां वटि वधीक टाइम हुजे हा त वधीक असां डिस्कस कयूं हा। खैर व्यूअर्स असां ब्रेक जी तरफ़ वधूं था ऐं हुन खां पोइ असां वटि ॿिया महिमान हूंदा मां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम लाइव हले पियो ॾाढी सुठी डिस्कशन हली पए असां वटि महिमान जेके मौजूदु हुया ज़मीर हुसैन भट्टी साहब उन्हनि सां ॾाढी सुठी गुफ़्तगू हली ऐं थोरो टाइम ॾेई सघिया प्रोग्राम में पर मूं कोशिशि कई त कवर अप करे सघूं जहिड़े तरीक़े सां हू हिकु ॻोठ में स्कूल इंस्टीट्यूट हलाइनि पिया ॿारनि खे पढ़ाइनि पिया ऐं स्पेशली असांजी सिंध जा उहे ॻोठ जंहिंमें तालीम घटि आहे या पेरेंट्स घटि इन्वॉल्व आहिनि इन तरफ़ ॿारनि खे मोकिलियो छॾनि था माल सां ऐं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में ॿार इन्वॉल्व आहिनि तालीम जे तरफ़ घटि रुझान आहे उन सोसाइटी में उन मुआशरे में अहिड़नि किरदारनि जो हिकिड़ो अहम रोल थिए थो ऐं उन्हनि खे सपोर्ट करण ही टेलीविज़न जा जेके प्रोग्राम्स आहिनि सिंधी जेके बि असांजा चैनल्स आहिनि उन्हनि खे अहिड़नि करेक्टर्स खे मुंहिंजे ख़्याल सां ॾाढी घणी सपोर्ट करणु खपे ऐं उन्हनि खे हाईलाइट करणु खपे। मां ॾिसंदी आहियां हिकु ॿ कुझु उस्ताद आहिनि जेके तमामु घणा सोशल मीडिया ते छायल आहिनि उहे ॻोठनि में पढ़ाइनि था ऐं एॾो मॉडर्न टेक्निक्स सां पढ़ाईंदा आहिनि एतिरियूं सुठियूं एक्टिविटीज़ कराईंदा आहिनि एतिरा बहितरीनु एनर्जाइज़र हूंदा आहिनि जो ऐं ख़ुदि कोशिशि कंदी आहियां जॾहिं मां स्क्रोलिंग कंदी मूंखे का क्लिप नज़र अची वेंदी आहे त मां ॾिसंदी आहियां मां लाइक कंदी आहियां मां कॉमेंट बि कंदी आहियां ऐं सुठो आहे बहितरु आहे त असां मॉडर्न टेक्निक्स सां ॿारनि खे पढ़ायूं ऐं ख़ासि करे ॻोठनि में जॾहिं असां न्यू मैथडोलॉजीज़ आणींदासीं त उन सां असांखे घणो फ़ाइदो रसंदो ॿारु वधीक एक्टिव थींदो ऐं यकीनन इहा हिकिड़ी अचीवमेंट आहे जॾहिं ॿारु एक्टिव थिए थो ऐं तालीम जे मैदान में अॻियां वधे थो। अच्छा जॾहिं तालीम जी ॻाल्हि थिए थी त सम्झी सघो था अव्हां त बैलेंस्ड वे जे लाइ ज़रूरी आहे त असां रांदि रूंद जी बि ॻाल्हि करियूं। सो एस एम नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं जॾहिं बि स्पोर्ट्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदी आहे त असांजी कोशिशि हूंदी आहे त एस एम नदीम साहब खे असां हिन प्रोग्राम में आमदा कयूं ऐं पाण हमेशह वक़्तु ॾींदा आहिनि तव्हांजी महिरबानी तव्हां टाइम ॾींदा आहियो ऐं अव्हांखे भलीकार चवंदसि अस्सलाम वालेकुम ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह आप बताएं ठीक है? जी अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ। आज काफ़ी सारी पॉइंट्स मैंने नोट की हुई हैं मैं चाहूँगी कि आप हमें अपडेट करें क्योंकि आप काफ़ी अपडेटेड रहते हैं। जी वर्ल्ड कप के हवाले से पहले हम बात करेंगे। वर्ल्ड कप जो है उसमें मतलब पाकिस्तान की भी टीम गई हुई है अभी तो वार्म अप मैचेस चल रहे थे
तो टोटल जो है 45 मैचेस होने। पहला मैच जो है वो 5 तारीख को है, इंग्लैंड और न्यूजीलैंड। और लास्ट टाइम जो वर्ल्ड कप का फाइनल हुआ था तो ये दोनों टीमें ही फाइनल में थी। और उसके अलावा 45 मैचेस जो है वो लीग के मैचेस आप कह सकते हैं फर्स्ट स्टेज के, वो 45 मैचेस होंगे। उसके बाद 2 सेमीफाइनल हैं और 1 फाइनल है। यानी इन 45 मैचेस में से जिसके पॉइंट सबसे ज़्यादा होंगे, रन रेट सबसे ज़्यादा होगा, वो 4 टीमें जो है सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर जाएंगी। उनके दरमियान जो वो 2 सेमीफाइनल होंगे और फिर जो है 1 फाइनल होगा। यानी 5 तारीख से और 19 नवंबर तक ये वर्ल्ड कप चलेगा इंडिया के अंदर। और आप अंदाजा कर लेंगे 1.25 महीना तकरीबन जो है ये टूर्नामेंट चलेगा। और इस वक्त जो कल मैं कहीं पढ़ रहा था कि इंडिया जो है टूरिज्म के हवाले से इस वक्त नंबर 1 चल रहा है। मतलब इतने लोग वहाँ पर ट्रेवल कर रहे हैं और इतने पूरी दुनिया से जो है लोग वहाँ पर जा रहे हैं। ठीक है। और फिर इंडिया में एक फेम जो है वो फिल्म इंडस्ट्री का भी है, आजकल मूवीज़ वगैरह शाहरुख खान की और ये वो, तो वहाँ पे लोग जो है बहुत ज़्यादा जो है वो जाने को होते हैं। तो ये है कि वर्ल्ड कप की रंगारंग तकरीब जो है वो मेरे ख्याल 5 तारीख को रखी है इन्होंने। और मेरी जो वो नेक ख्वाहिशात हैं पाकिस्तान के लिए कि पाकिस्तान अच्छा करें वहाँ पर। हम सबकी नेक ख्वाहिशात हैं पाकिस्तान के लिए। ईअं असां चाहींदासीं त पाकिस्तान ज़रूर विन करे ऐं असांजो मुल्क है, असां चाहींदासीं त असांजो मुल्क कंहिं बि तरह पोइते ना हुजे। अच्छा, वर्ल्ड कप में कौन सी टीम फेवरेट है? देखिए मैं जो है 4 टीमों को जो है ना वो सेमीफाइनल के लिए कहूँगा, जिसमें पाकिस्तान को भी इंक्लूड करूँगा। ठीक है ना, मैं करूँगा पाकिस्तान, न्यूजीलैंड, इंग्लैंड और इंडिया। ये 4 टीमें ऐसी हैं। स्ट्रॉन्ग टीम्स हैं। हाँ, ये वैसे तो ऑस्ट्रेलिया का भी ये लोग जो ऑस्ट्रेलिया करे, पर हर किसी का अपना ओपिनियन होता है। मेरी एक अपनी राय है, ठीक है ना, क्योंकि न्यूजीलैंड की टीम जो है वो हमेशा से जो है वो एशियन कंडीशन में अच्छा परफॉर्म करती है। ज़्यादातर जो एक्सपर्ट्स हैं या तज्जियाकार हैं उन्होंने ये कहा है कि न्यूजीलैंड नहीं ऑस्ट्रेलिया होगा और सेमीफाइनल में पाकिस्तान होगा। यानी कि इंडिया, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया और पाकिस्तान। तो मैं ऑस्ट्रेलिया को माइनस करके न्यूजीलैंड को इन कर रहा हूँ। तो अब देखते हैं क्या होता है। वाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं यकीनन हिकिड़ो ॾाढो घणो असां में हूंदो आहे त असांजी पाकिस्तान जी टीम जेको आहे सो आहे विन करे, हिकिड़ो क्रेज़ हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं गेमिंग में बि जेकॾहिं क्रेज़ न हूंदो त पोइ किथे क्रेज़ हूंदो। असांजा काफ़ी सारा यंगस्टर्स हर घर में बल्कि को न को हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे मेंबर जेको क्रिकेट लवर हूंदो आहे ऐं उनजे थ्रू असां सभिनीनि खे ख़बर पवंदी आहे त असांजी टीम किथे रसी है। उसके अलावा मैं वार्म अप मैच पे बात करना चाहूँगी। किस तरह आप एक्सप्लेन करेंगे, किस तरह में बताएंगे? पाकिस्तानी 2 मैच थे। पाकिस्तान जो न्यूजीलैंड से, तो हालांकि वो 345 रन पाकिस्तान ने किए और बड़ा हाई स्कोर था। उसमें रिजवान ने बहुत अच्छी इनिंग खेली। सऊद शकील जो है उन्होंने अपनी क्लास को शो किया, मैच्योर प्लेयर नजर आए सऊद शकील। बाबर आजम ने अच्छा गेम किया। वहाँ पर हमारी थोड़ा सा बॉलिंग जो है, बॉलिंग के अंदर हमें जो है ना वो थोड़ा सा नज़र आया कि वो डिस्टर्ब थी बॉलिंग उस तरीके से, जैसे हारिस रऊफ ने सिर्फ 4 ओवर किए। आप देखें वार्म अप मैच हो या वैसा मैच हो तो आपने उसको मैच ही लेना है। और उसकी वजह क्या है कि आपने अपने जो है 100% स्ट्रेंथ के साथ उन मैचेज में हिस्सा लेना है, ताकि आप अपनी जो भी सलाहियतें हैं, जो भी क्वालिटीज़ हैं, वो उन मैचेज, वो प्रिपरेशन है ही इसलिए कि आप जो फर्दर जो मैचेस खेलेंगे उसके लिए होती है वार्म अप मैचेस। तो उसके अंदर पाकिस्तान का हार जाना एक थोड़ा सा था, और इस तरीके से हार जाना कि उन्होंने कि वो 45 ओवर के अंदर अंदर ही जो है वो 350 के करीब रन्स कर दिए। तो इसलिए भी जो है ना थोड़ा सा जो है वो मुझे वो लगा अजीब कि भाई इतना रन बनवाने के बाद और इतनी अच्छी बॉलिंग लाइन होने के बावजूद पाकिस्तान जो है वो 350 रन के करीब जो है वो 345 किए थे, वो चेस करवा दिए। तो अब ये कि आने वाले मैचेस पाकिस्तान में 6 तारीख को पाकिस्तान का नीदरलैंड से मैच है, वो तो इंशाल्लाह पाकिस्तान जीत जाएगा। बाकी क्या जो बाकी जो दूसरी टीमें, साउथ अफ्रीका है, न्यूजीलैंड है, इंग्लैंड है, इंडिया है और उसके अलावा और भी श्रीलंका है, ये टीमें अच्छी टीम है। इनके खिलाफ पाकिस्तान को अच्छी क्रिकेट खेलनी होगी, अच्छी फील्डिंग करनी होगी। फील्डिंग का बहुत बड़ा रोल है। हमारे पाकिस्तान की फील्डिंग जो है वो काफ़ी मरतबा जो वो अप टू द मार्क नज़र नहीं आती, जिसकी वजह से पाकिस्तान को नुकसान होता है। तो पाकिस्तान को फील्डिंग, रनिंग बिटवीन द विकेट, अपनी स्किल, सारी चीज़ें जो शो करनी होंगी, फिर आप जाकर वर्ल्ड चैंपियन बनेंगे। अदरवाइज बहुत मुश्किल हो जाएगा पाकिस्तान के लिए कि तो देखिए 4 साल के बाद ये टूर्नामेंट हो रहा है और पूरी दुनिया की जो टीमें हैं वो सारी भरपूर तरीके से तैयारी करके आती हैं। ठीक है ना, हर तरीके से उनके पास एक से एक जो है वो मतलब कोचेज भी हैं, ट्रेनर्स भी हैं, उनके बायोमैकेनिक को जो चेक करते हैं वो भी एनालिस्ट भी हैं, उनके पास सारे लोग मौजूद हैं।
तो आपने भी बिल्कुल 100% देना होगा, जब जाके आप जो है वो कामयाब होंगे। अदरवाइज जो है आपके चांसेस नहीं है, छोटी सी भी गलती जो है वो आपकी टीम को बाहर कर सकती है। हाँ, विद द फिटनेस, फिजिकल फिटनेस तव्हांजी मैटर कंदी आहे, माइंड जो एक्टिव रहण तव्हांजो मैटर कंदो आहे, ऑन द टाइम तव्हांजो सही पिकअप मैटर कंदो बिल्कुल। आहे। देखिए मैं खुद भी जो है वो ट्रेनर रहा हूँ, ठीक है ना, मैंने प्रोफेशनल लेवल की भी की है और वैसे भी, क्योंकि मेरा गेम ही था एथलेटिक्स ना, तो उसमें एथलेटिक्स के अंदर फिटनेस का बड़ा रोल है, ठीक है ना। अब फिटनेस जो है दो Yes, तरह we will talk on the fitness. असां ज़रूर फिटनेस ते ॻाल्हाईंदासीं या चाहींदसि त फिटनेस ते बि ॻाल्हायूं, पर हिकिड़ो ॿियो बि क्वेश्चन आहे, अवां कीअं ॾिसो पिया जेका सिलेक्शन आहे पाकिस्तान जी टीम जी, किस तरह आप देख रहे हैं पूरी सिलेक्शन को? देखिए मेरी जहाँ तक मेरा अपना वो है, मेरी राय है, उसमें सरफराज अहमद को जो है टीम में होना चाहिए था, क्योंकि देखें जो है ठीक है यंग प्लेयर्स और सब कुछ जो है सब होता है, एक मिक्सचर आपको रखना चाहिए, ठीक है ना, जिसमें एक्सपीरियंस और जो है वो यंगस्टर्स भी हों, जो एग्रेसिव टाइप के प्लेयर हों, ठीक है, टैलेंटेड। अब सरफराज जो है वो मैच्योर प्लेयर हैं और उनका एक वास्ट जो है एक्सपीरियंस है पाकिस्तान के लिए। 2017 चैंपियंस ट्रॉफी देख लें, आईसीसी के जितनी भी सीरीज हुई है T20 की, वो आप देख लें, ठीक है ना, तो उनका एक बड़ा वास्ट उससे पाकिस्तान टीम को फायदा उठाना चाहिए था। सरफराज को ये लेकर जाते हैं, और सरफराज अभी रिसेंटली कायदे-ए-आज़म ट्रॉफी में भी जो है सेकंड हाई स्कोरर हैं, मेरे ख्याल से 462 रन किए हुए उन्होंने 4 मैचेस के अंदर, अभी डबल 100 भी किया, फिर उससे पहले 1 सेंचुरी की है, फिर 50 की है, तो उनका बड़ा एक्सपीरियंस है। उससे मुझे लगता है कि कहीं ना कहीं जो है पाकिस्तान जो है वो मिस करेगा सरफराज को। ये आप देखिए, क्योंकि रिजवान है, उसकी एक अपनी क्वालिटी है, उसके अलावा आप हारिस को लेकर गए, हारिस T20 के लिए तो ठीक है, मुझे थोड़ा सा 50 ओवर के जो फॉर्मेट है या टेस्ट फॉर्मेट है, उसके अंदर जो है बड़ा पैशन, सब्र और मैच्योरिटी चाहिए होती है प्लेयर्स के अंदर, और वो सरफराज में नज़र आती है। सही सही। अच्छा, क्या प्रेडिक्शंस हैं आपकी? आप क्या समझते हैं किस तरह पाकिस्तान विन करेगा? क्या क्वालिटीज़ हैं और किस तरह आप कमियां भी देख रहे हैं? देखें, मैं आपको बताऊं कि पाकिस्तान की जो असल स्ट्रेंथ है वो तो है बॉलिंग स्ट्रेंथ, कि पाकिस्तान के पास बॉलर, फास्ट बॉलर अच्छे हैं, ठीक है ना। हाँ, बिल्कुल बिल्कुल। शाहिन शाह हो गए, हारिस रऊफ हो गए, और भी जो हमारे पास हैं, मोहम्मद वसीम जूनियर को इन्होंने लिया है, ठीक है ना, हसन अली हैं, वो काफ़ी टाइम के बाद कम बैक किया उन्होंने, तो बॉलिंग स्ट्रेंथ हमारी जो है वो मेन है। उसके अलावा बैटिंग के ऊपर हम जो टोटल डिपेंड कर रहे हैं अभी तक, वो कर रहे हैं बाबर आजम और रिजवान, ठीक है ना, क्योंकि फ़खर जमान और इमाम उल हक, फ़खर जमान जो है वो वैसी इनिंग खेल नहीं पाए पिछले, जो है ना, ये कोई 10-12 वनडे मैंने देखे हैं, उसके अंदर फ़खर जमान की वो क्लास नज़र नहीं आई जिसके लिए वो मशहूर हैं कि भाई जो वो इस टाइप के प्लेयर हैं, गेम चेंजर हैं। तो फ़खर जमान को भी कुछ ना कुछ कर, ये टीम गेम है, तमाम प्लेयर्स को तमाम जो है ना फील्ड्स के अंदर परफॉर्म करना होगा, फिर जाके आप जीतेंगे। अदरवाइज जो एक भी जो है ना, एक बॉल का गेम है, नहीं, एक बॉल के ऊपर बड़े से बड़ा बैट्समैन भी आउट हो जाता है, और टीम आखिरी ओवर में अगर एक बॉल पर 5 रन चाहिए, छक्का मार देता है, तो वो भी जीत जाता है। तो आपने जो है बॉल टू बॉल जो है लेकर चलना है, आपकी स्ट्रेटजी, आपकी प्लानिंग, ठीक है ना, आपकी फिटनेस, आपकी सारी चीज़ें, ड्रेसिंग रूम का एनवायरनमेंट, ये सारी चीज़ें काउंट करेंगी कि आप, और लंबा टूर है 1.25 महीने का, और वर्ल्ड कप है, पूरी दुनिया का मीडिया, आपको चीज़ों से भी बचना होगा। वहाँ पे एक से एक इंडिया वाले, हो सकता है कोई वहाँ पे जो अफेयर्स भी बन जाते हैं प्लेयर्स के। अब जैसे इफ्तिखार का मैंने देखा कहीं किसी इंडियन लड़की ने उनको प्रपोज कर दिया शादी के लिए, चाचा इफ्तिखार, तो इस किस्म की काफ़ी चीज़ें जो है वहाँ पर होंगी। तो प्लेयर्स को अपने आप को भी जो है वो कैमोफ्लेज रखना है, थोड़ा बचा के रखना है इन चीज़ों से, कि खुदा ना खास्ते तो दूसरे मुल्क वाले, वो तो आपको पता है आपके। हाँ, लास्ट टाइम मैं देख रही थी, विराट की एक वीडियो वायरल हुई थी। सो बिल्कुल दे आर हीरोज़, एज अ हीरो उनको कंसीडर किया जाता है। ऐं क्रिकेट जो हिकिड़ो पंहिंजो पाकिस्तान में त न, पर पूरी दुनिया में इंडिया ऐं पाकिस्तान जो त वरी हिकिड़ो पंहिंजो ई टाइप थी वेंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो ई पीक आहे, ऐं वरी ऑडियंस बि एतिरी हूंदी आहे, ऐं चाहण वारा एतिरा हूंदा आहिनि, त यकीनन ही जेको माहौल आहे, ही जेको हिन वक़्तु स्पेशली जेको टाइम आहे, कैमरा जी अख में माण्हू ॾाढो जल्दी क़ैद थी वेंदो आहे। सो हर तरह जो यकीनन असांजे प्लेयर्स खे ख़्यालु रखिणो पवंदो आहे। एंड वी आर वेरी एक्साइटेड, असां सभु एक्साइटेड आहियूं, ऐं होप फॉर गुड। असां चाहींदासीं त पाकिस्तान जी टीम विन करे, ऐं ॾाढो पाकिस्तान जी टीम सुठे तरीक़े सां खेॾे। व्यूअर्स, हाणे थोरो असां ॻाल्हाईंदासीं फिटनेस जे हवाले सां, ऐं मां चाहींदसि त मतिलबु असां ओवरऑल कवर कयूं त हर कंहिंजे लाइ फिटनेस केतिरी ज़रूरी आहे। सो मैं चाहूँगी कि आप फिटनेस के हवाले से थोड़ी बात करें, हर तरह से स्कूल गोइंग स्टूडेंट्स टिल टू यूनिवर्सिटी, किस तरह बंदा फिट रह सकता है, स्टूडेंट किस तरह फिट रह सकता है, फिर प्लेयर्स की भी बात करेंगे। देखें, बात यह कि आपकी जो डेली रूटीन है ना, वो बड़ा डिपेंड करती है आपकी फिटनेस के ऊपर, आपकी बॉडी के ऊपर, कि वो रूटीन आपकी क्या है।
हाँ, बहुत से बच्चे ऐसे हैं जैसे हमारे गांव के बच्चे होते हैं, वो ट्रैवल करते हैं, पैदल जाते हैं, ठीक है ना। कुछ बच्चे ऐसे होते हैं कि जो वो ज़मीन पर पाँव ही नहीं रखते हैं, ठीक है ना। तो उनकी फिटनेस में और उनकी फिटनेस में फ़र्क आ जाएगा। वो क्या, उनकी इम्यूनिटी पावर कुछ और होगी और इनकी, देखिए इम्यूनिटी पावर, कुव्वत मुदाफ़ियत दो तरह की होती है। एक होती है नेचुरल, जो अल्लाह ताला ने हमें दी हुई है, एक होती है आर्टिफिशियल। आर्टिफिशियल क्या है, वो हम खुद बनाते हैं, सही बात वो है। थ्रू एक्सरसाइज बनती है या हमारी जो डेली रूटीन ऐसी होती है जिसकी वजह से हमारी जो ये इम्यूनिटी पावर बढ़ती है। तो जो आप देखेंगे कि मजबूत होते हैं जो गाँव के या हमारे जो ऐसे सिंध के जो बच्चे हैं या लोग हैं, वो मजबूत होते हैं। वो इसलिए होते हैं, उनकी डेली रूटीन ऐसी होती है। अब आप देखें अमेरिका से कोई आया या ज़रा सा कोई नज़ला हो जाता है उसको, तो वो उसके लिए इतना ट्रबल में, और हमारे यहाँ तो ये डेली रूटीन का काम है कि नज़ला भी हो जाता है कभी। तो ये फिर फिटनेस का जो आपने कहा कि बच्चों को कहीं ना कहीं कोई ना कोई एक्टिविटी ज़रूर करनी चाहिए, ठीक है ना। उससे उसके फ़वाइद हैं काफ़ी। एक तो देखिए काफ़ी चीज़ों से वो बचते हैं, मोबाइल से अवॉइड करेंगे, सारे दिन मोबाइल में लगे। बच्चा जब ग्राउंड के अंदर जाता है और फिर घर जाता है तो वो थक जाता है, थकने के बाद देखें आराम के लिए जाता है कि मैं आराम करूँ। जब आप जो है वो कोई अपनी एनर्जी जो कंज्यूम ही नहीं करेंगे कहीं पर, तो फिर वो कहीं ना कहीं जो किसी न किसी नेगेटिव एक्टिविटी या कोई एडिक्शन में, इस टाइप की चीज़ों में जो है वो बच्चे लग जाते हैं। तो बीइंग ए पेरेंट्स या हमारे वालिदैन या जो स्कूल के लोग हैं, जो स्कूल में जॉब कर रहे हैं, स्कूल चला रहे हैं, उनको भी चाहिए कि बच्चों की 1-2 क्लासेज जो है लाजमी जो है वो स्पोर्ट्स की रखें। उसमें चाहे वो पीटी करवा दें या कोई गेम करवा दें, देखें रिक्रेशनल एक्टिविटी करवा दें, इंडोर गेम्स होते हैं। अगर आपके पास जो वो छोटा एरिया है तो स्मॉल एरिया एक्टिविटीज़ भी होती हैं, वो आप करवाएं। और अगर प्ले ग्राउंड है तो आप गेम करवाएं। एक्जैक्टली, आप बिल्कुल सही कह रहे हैं। अक्सर इस टॉपिक पे हमारी बात हुई भी है इस प्रोग्राम में। असां चाहींदा आहियूं त बेंगलोर टाइप जेके स्कूल्स आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि खे इन ॻाल्हि ते ज़रूरु तवजा ॾियणु खपे, ध्यानु धरणु खपे। व्यूअर्स, वधीक असां कंटिन्यू कयूं था पर वक़्तु साही जो थी वियो आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।